चीफ मिनिस्टर साहब बि चयो त सॼो वाक़ियो मज़म्मत जोॻो आहे, बिल्कुलु मज़म्मत जोॻो त आहे। सभु कुझु जेको थियो आहे, जंहिंमें पुलिस जी कार्रवाई बि आहे, जंहिंमें बर्बरियत बि आहे, जंहिंमें लाश खणी गुम थी वञण बि आहे, जंहिंमें ॻोठ खे कड़ो चाढ़ण बि आहे, जंहिंमें सभु कुझु कंहिंजो घर साड़ण बि क़ाबिल मज़म्मत आहे। हा, मतिलबु आउं हुन सां हू नथो इख़्तिलाफ़ कयां, लेकिन पैकेज में त छा हाणे इहो पुलिस ते जेको हुते जी बर्बरियत कई पुलिस, छा पुलिस ई हुनजी जांच कंदी त हू फेयर जांच कीअं थींदी? सिंपल इज़ दैट न। सो ऐं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अगरि हिकिड़ी शइ जेका सिंध जी मां जेका ॻाल्हि करणु पियो चाहियां त हिकिड़ी शइ पॉलिटिकल तरीक़े सां जेका हैंडल थी सघे थी, उनमें ताक़त जो इस्तेमालु छो थो कयो वञे? अगरि को एलिमेंट आहे जंहिंजे लाइ ज़िया लंझार बि चए पियो त बाबा हुननि जो तालुक मतिलबु उहो ई कनेक्शन पर ॾेही कनेक्शन, त हू छा सभ जा सभु त उहे न हुआ न। एलिमेंट त हमेशह हूंदो आहे, हमेशह न हूंदो आहे, मतिलबु किथे न किथे हूंदो आहे, लेकिन पोइ तव्हां उनखे पिन पॉइंट कयो न। हाणे हू जेको वीचारो मारिजी वियो हुन में नौजवान, उनजो इरफान लॻा, हाणे हुनजी मदर ऐं भेण चवनि था त भई हिकिड़ो हुनजो ॿियो भाउ आहे जेको मिसिंग आहे, त भाई उनखे हू भाउ त एटलीस्ट कोर्ट में पेश कयो। त ॾिसो अच्छा पोइ मूंखे मोरो जी गूंज जेका आहे उहो मतिलबु इहा आहे त सिंध जे पावर कॉरिडोर्स में मुस्तक़िल गूंजे पई, त उन मां मूंखे इहो जेका ॻाल्हि त हिन मां बेसिकली हिन ते छा कॉन्सेप्ट क्लियर न पियो थिए छा गवर्नमेंट जो, त हीअ करणु छा पिया चाहिनि, हीअ कुझु ॿी का रिथाबंदी थिए पई छा? आउं सम्झां थो त पॉलिटिक्स खे मतिलबु हीअ जेको प्रोटेस्ट हिकिड़ो इवेंट थियो आहे, हिन में हैंडल विथ केयर करणु खपे, अहिड़ो माहौल सिंध में न ठाहिणु खपे वक़्ती फ़ाइदे लाइ, हिकिड़ी शइ लाइ जेका शइ एग्ज़िस्ट नथी करे। सिंध में टेररिज़म एग्ज़िस्ट नथी करे इन द सेंस कि हिते जे माण्हुनि खे दहशतगर्दी क़बूल न आहे, पोइ दहशतगर्दी को ॿी इंडिया जे चवण ते करे, अफ़गानिस्तान जे चवण ते करे, या जेका पुलिस जी दहशतगर्दी थिए थी, दहशतगर्दी आहे न। त सिंध जे माण्हुनि खे त ही सिंध जे माण्हुनि जो जेको हिकिड़ो बयानियो आहे या जेका हिकिड़ी ओवरऑल सोसाइटी जी सोच आहे, उनमें टेररिज़म जेका आहे उहो त ज़ाहिर एक्सेप्टेबल न आहे। मां त अक्सर चवंदो आहियां त यार हाणे इलाही साल थी विया आहिनि बिस्प बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारे खे, इनखे ऑनलाइन करे छॾियो, माण्हुनि खे ख़वातीन खे घरनि में न सिर्फ़ु हीअ थिए थो जेको ही डिवाइस वारा पैसा कटीनि था, 1000 रुपयो 800 500 जेको बि कटीनि था, पर जेका तज़लील थिए थी हिन गर्मी में लाइननि में बिहारियो बीठा आहियो, वीचारियूं मायूं, कंहिंजूं मायूं भेनरूं आहिनि, सिंध जूं मायूं भेनरूं आहिनि, छो था कयो भाई? हिन खे मतिलबु ऑनलाइन करे छॾियो। अॼु जे ज़माने में एतिरो ॾुखियो त कोन्हे, पर न करिणो आहे, एहसासु ॾियारिणो आहे त हीउ वॾो को थोरो थिए पियो, हीअ खीसे मां को सरकार पैसा ॾिए पई, सरकार जा पैसा आहिनि भैया, कंहिं फ़र्द जा या कंहिंजा त न आहे, पर एहसासु ॾियारिणो आहे। हिन तरजीह जो सुवालु न आहे साईं, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं भोतार इलाइक़े में SP DC मुख़्तियारकार SHO पंहिंजी मर्ज़ी जा रखाए थो, त मक़सदु छा हुजेसि थो? त मक़सदु ऐं कोई ईमानदार अफ़सर अची वञे त फ़ौरन हुनजी बदिली छो कराई वञे थी? इन करे कराई वञे थी त अगरि माण्हुनि खे डायरेक्ट थाणे मां रिलीफ मिलणु शुरू थी वञे त ओताक त वीरान थी वेंदा। अगरि रजिस्ट्रार वटि, असां वटि रजिस्ट्रेशन ऑफिस, अहिड़ो करप्शन जो गढ़ आहे, मुख़्तियारकार ऑफिस, रजिस्ट्रेशन ऑफिस तो भाए, यानी हक़ी इंसाफ़ी ॻाल्हि त चवंदसि हेतिरे 5 करोड़ जी प्रॉपर्टी आहे, पैसा ॾियो, उते माना न को शर्म हया कोन थो अचे। सो एनीवेज़, त अगरि माण्हुनि खे डायरेक्ट रिलीफ मिलणु शुरू थी वञे सही, त उहो पोइ भोतार जी हुन सभिनी शयुनि जी महिरबानी कीअं थी? पोइ महिरबानी त ख़तमु थी वेंदी। पोइ कीअं भोतार सुभाणे जेको आहे उहो थोरो गिणाईंदो, साईं तूं आएं राति जे पहर मूं SHO खे फ़ोन कई, तुंहिंजो माण्हू छॾायोसीं, तुंहिंजे माइटनि जो इलाजु इस्पताल में करायोसीं, तुंहिंजो जेको सेल्स सर्टिफिकेट कढाए ॾिनोसीं, तोखे पाणी इरिगेशन, इहे सभु उहो हुन कल्चर खे ठाहिण लाइ ई बरक़रार रखण लाइ त इहो थिए थो।
साॻी रीति अगरि बिस्प जा पैसा मायुनि खे ख़वातीन जे घर में वेठे मिलणु शुरू थी वञनि त हर ॿिए महीने 3 महीने जॾहिं बि किस्त ईंदी आहे त हू जेको अहसासु हुननि खे ॾियारणो वञे थो त तव्हांखे हिकिड़ी ख़ैरात थी विरहाइजे ऐं ताकी हू ज़हनी नफ़्सियाती तरह मतिलबु अंडर डेट रहनि, मतिलबु तव्हांजी महिरबानी आहे असांखे पैसा मिलनि था, उहो तूं ख़तमु थी वेंदी। हाणे ॻाल्हि इहा आहे त पुलिस खे हथियार मिसाल अमेरिकन मशीनरी गन्स आणे ॾेई छॾजनि जेको टॉप ऑफ द लाइन हुजनि। अगरि हुनखे राजूणी करके माण्हू छॾाइणा आहिनि त हुनमें सुठी बंदूक ऐं ख़राबु बंदूक सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? कहिड़ो फ़र्क़ु? मतिलबु आई डोंट एग्री विद दिस नोशन। ऐं चाहियां थो त पुलिस वटि लेटेस्ट इक्विपमेंट हुजे, मतिलबु बख़्तरबंद अहिड़ी कहिड़ी बख़्तरबंद कम जी आहे जंहिंमें गोली अंदरि हली वञे थी, उहा नथो चाहियां। हू बि ज़ाहिर पुलिस वारा बि इंसान आहिनि, हुनजा बचा मिट माइट आहिनि। लेकिन ॻाल्हि इहा आहे त सर इट्स नॉट ओनली द गन, इट्स द हैंड बिहाइंड द गन। त हुनमें उहो पुलिस वारनि में ओतिरी स्पिरिट किथां आहे? पुलिस वारो के चोर या ॾोहारी खे मारे थो, हुनखे राजूणी में पोइ 50 लख रुपया भरे ॾियणा पवनि था, दंड ॾियणो पए थो। तव्हां सॼे सिस्टम खे, अच्छा पुलिस वारनि मोहताज आहिनि लोकल भोतार जा, हुननि जी ज़ाती मुलाज़मत करणी पए थी, त तव्हां कीअं था एक्सपेक्ट कयो त हिनखे तव्हां आई डोंट नो छा हथियारनि जा नाम M16 छा M6 अलाए छा छा जेके वेपन हूंदा आहिनि, लेटेस्ट मशीन गन्स आणे ॾेई छॾियो, पर क्लैशनकोव को ख़राबु हथियार त कोन्हे त ॻाल्हि इहा आहे त लेकिन वीचारनि वटि हू स्पिरिट ई न पुलिस में क्रिएट थिए थी। ऐं जेतिरी ऐं उहा स्पिरिट तॾहिं ईंदी आहे जिथे मथां उहा स्पिरिट हूंदी आहे, पोइ हेठि ताईं ट्रेवल कंदी।